अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धड़ी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। सिंध के अज़ीम शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 273 उर्स मुबारक भिटशाह में जारी है, जिते लखन की तादाद में पांधीड़ा मुल्क की कुंड कुड़छ का लतीफ़ की नगरी में दरगाह समेत मुख्तलिफ हदन ते नज़र अची रहा है। भिटधणी के मेले में बाज़ारुनि खे सिंगारियो वियो आहे। मलाखड़े ग्राउंड ते मल मुकाबला भी जारी आहिनि, जॾहिं त घोड़नि जी डोड़ जा मुकाबला पिणु हलंदड़ आहिनि। ॿिए तरफ़ 273 उर्स मुबारक के मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस ऐं मूसीक़ी जी महफ़िल भी रोज़ानो रचाई वञे थी। जॾहिं त पूरे शहर के ईंदड़ वींदड़ रस्तनि ऐं चौकनि ऐं चौराहनि में वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़ररु त कया विया आहिनि, पर उन बावजूद इंतज़ामिया तोड़े पांधीड़नि पारां सिक्योरिटी अणपूरी करार ॾिनी पई वञे। जंहिं मुतलिक़ पांधीड़नि ऐं इंतज़ामिया कमेटी जो चवणो आहे त सरकार जो बैत है तो मोहब्बती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो ही प्यार जो कुर्ब जो ॻंढण जो इंसानियत के दर्स जो ॻोठ ॿधिजे पियो ऐं मैसेज हिकिड़ो ही है हर दरगाह जो। भिटाई साईं वलीउल्लाह है, सरवार है सिंध जो, वारिस है सिंध जो, तो ही सब सजादगान गॾिजी मेले जो इफ्तिताह भी कनि पिया ऐं दुनिया के इहो ॿुधाइण चाहिनि था त असांजो भिटाई अमन जो सफ़ीर है। असां सॼे आलम में भिटाई साईं जो मैसेज खणी अॻिते हलण जो वचन पिया कयूं ऐं इहो ॿुधायूं पिया त जेको अॼोको टॉपिक है दहशतगर्दी का जवाब सूफ़िया कराम का निसाब, तो वाहिद सूफ़िया कराम जो निसाब है ऐं दरगाहुनि जो फ़लसफ़ो है जो दहशतगर्दी के ख़त्म करे सके तो ऐं तासुब के नफ़रत के ख़त्म करे सके तो सूफ़ी कॉन्फ्रेंस जो मकसद भी इहो ही है सरकार के पैगाम की प्रचार। तहरीक मीनहाजुल कुरान ने अमन सलामती के लिए स्टार्ट लिया और एजेंडा भी हमारा यही है कि इस मुल्क से दहशतगर्दी का ख़ात्मा हो और अमन और सलामती के साथ हर मज़हब हर मसलक का बंदा सांसें ले सके। आज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रज़ी अल्लाह ताला अन्हु के उर्स के मौका पर हाजिर हैं। खैर का बाइस है कि सूफिया यहाँ सारे के नुमाइंदगान जमा हैं। सूफिया कराम की फ़िक्र भी अमन और सलामती की है। हम भी अपना पॉइंट ऑफ व्यू देंगे कि सिर्फ तकारीर की हद तक ना हो, अमलन अपने आप को पेश किया जाए अमन के लिए, सलामती के लिए और साहिब मदार की हकीकी फ़िक्र को आम करने के लिए पीरान उज़ाम को भी थोड़ा सा नीचे आना होगा उस फ़िक्र को ले जाकर, ताकि अवामुन्नास की हद तक वो फ़िक्र पहुँचे। बदनसीबी यही है कि ये फ़िक्र की तरफ हुकूमतों ने भी तवज्जो नहीं की
और सूफिया के वरसा ने भी इस हद तक तवज्जो नहीं की। I have been learning about Shah Latif now for several years, and I did not know before because the Western education, I am a PhD scientist, but the Western education did not teach me anything about Shah Latif. I discover that in Pakistan there is a man who was teaching peace, teaching how people can be together when most of our world is divided and getting more divided. So Shah Latif Bhatai's teaching is a very crucial thing for this world to understand. And these days the NJ Arts is promoting his teaching wherever we can through music of his teaching and through other aspects of what we are able to do to bring people together. And hopefully this will be good for the good of humanity. And it is absolutely in the line of that Shah Latif Bhatai. I have been reading his translation and the translation by the German lady slightly earlier. And some of it I find hard to understand and some of it is obviously clear. And this is the great privilege of poetry. But it will say different things to different people, but the message is there in the center of it. And this really, it's a precious thing that somebody translated it into my language. Maybe it should be in other languages. सूफ़ी ऐं अल्लाह जा कामिल वली इहो पैगाम ॾेई विया आहिनि मोहबत जो, अमन जो, भाईचारे जो। असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान में ख़ासि तौर ते मां खे त इहो एज़ाज़, इहो फ़ख़्रु हासिलु आहे त मां उन शख़्स जो पुटु आहियां जंहिं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह सां गॾु तहरीक पाकिस्तान में वॾो किरदारु अदा कयो, सईद अली अकबर शाह मेड़ वारो। ऐं हिते प्रोग्राम जो जेको मेज़बान आहे साईं वकार शाह सां गॾु पीर ग़ुलाम मुजिद सरहंदी, उनजो ॾाढो साईं जो नालो पीर ग़ुलाम मुजिद सरहंदी हो। उन में पाकिस्तान तहरीक में वॾो रोल प्ले कयो। ॿई प्रोमिनेंट फिगर हुयूं पाकिस्तान मूवमेंट जूं। हिकिड़ो त पाकिस्तान सां असांजो प्यारु आहे, ॿी ॻाल्हि इन ॻाल्हि खे आम करिणो आहे त नए नस्ल खे ख़बर पए त सूफ़ियुनि जो हे जेके अलाह जा वलीनि जे दरगाहुनि में जेके मदफ़ून आहिनि, आरामी आहिनि, सुतल आहिनि, जेके सूफ़ी या अलाह वारा, अलाह जा प्यारा बाना, इन्हनि जो पैगाम आहे त अमुन ऐं भाईचारो। जॾहिं त दहशतगर्दी वधी रही आहे, दरगाहुनि ते हमला थी रहिया आहिनि, कंहिं बि हिकु दरगाह ते हमिलो सम्झो पूरे पाकिस्तान जे सभिनी दरगाहुनि ते हमिलो। उन जे लाइ हिन पैगाम खे आम करिणो आहे त सूफ़ियुनि जो जेको आहे पैगाम, या त इन्हनि दरगाहुनि खे औक़ाफ़ खाते खां अवां अलॻि करे ऐं दरगाहुनि जे सजादा नशीननि खे ॾियो, या त अवां दरगाहुनि में सुतल ऐं आरामी जेके आहिनि अलाह जा कामिल वली प्यारा बाना, उन्हनि जे पैगाम खे अवां छपरायो, शाया करायो, नए नस्ल खे ख़बर पए त अलाह वारा छा चई विया, प्यार, अमन ऐं मोहबत जो पैगाम ॾेई विया। टाउन कमेटी जो जेको मसइलो आहे उन में उन्हनि जे फंड्स न हुअण जी हालत में उन में थोरी सुस्त रफ़्तार आहे। ऐं तागे असांजे डिप्टी कमिश्नर साहब ऐं सेक्रेटरी कल्चर लगारी साहब जन तमामु घणी कोशिशि वरिती आहे। हीउ पहिरियों मेलो आहे जंहिंमें सेक्रेटरी साहब मेले खां 2 ॾींहं अॻे अची क़ाइमु कयो अथसि, पूरा ॾींहं ते रहंदो। में जेके ज़ाती रंजिशूं या सियासी हिक ॿिए सां मुखालफ़तूं हुजनि उहे भिटाई साहब सां मनसूब करे न कटिजनि। भिट धणी जंहिंखे पूरी दुनिया जे वॾनि शाइरनि जी सफ़ में लेखियो ऐं मञियो वञे थो, तंहिंखे भेटा पेश करण लाइ अहिड़े क़िस्म जा मेला बि मुनक़िद करणु खपनि। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त लतीफ़ ते जोगी तहक़ीक़ बि थियणु खपे ऐं इदारनि खे फ़ाल हैसियत में बि आंदो वञे त जीअं लतीफ़ जे पैगाम खे न रुॻो मुयसर नमूने पूरी दुनिया ताईं पहुचाए सघिजे, पर सम्झाए बि सघिजे। गॾोगॾु घुर्जे इन ॻाल्हि जी बि आहे त इंतिज़ामिया पारां सिक्योरिटी मुतलिक़ उथारियल सवालनि ते बि जोगा बंदोबस्त करणु खपनि त जीअं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खां महफ़ूज़ रही सघिजे।